अदालत पंजाब हुकूमत के हुकुम ॾिनो त मॉडल टाउन साने जी जांच रिपोर्ट आम कई वञे त जीअं इंसाफ़ जूं घुर्जूं पूरियूं कयूं वञनि। दरख़्वास्त ॾींदड़नि अदालत खे इस्तदा कई हुई त ॼाण ताईं पहुच वारे कानून तहत जांच रिपोर्ट ॾिनी वञे ऐं जस्टिस बाकर नजफ़ीअ जे जुडिशियल जांच रिपोर्ट आम कई वञे। अदालत केतिरनि ॿुधणियुनि बाद दरख़्वास्त ॾींदड़नि जूं अपीलूं मंज़ूर कंदे पंजाब हुकूमत खे जस्टिस बाकर नजफ़ीअ जी रिपोर्ट आम करण जी हुकुम ॾिनो। होॾां ज़रियनि मौजूदु पंजाब हुकूमत अदालती हुकुम ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपील दाख़िल करण जो फ़ैसिलो कयो आहे। पंजाब सरकार जे ज़रियनि मौजूदु अदालती फ़ैसिलो लिखत में मिलंदे ई अपील दाख़िल कई वेंदी। नालो ज़ाहिर न करण जे शर्त ते पंजाब सरकार जे ज़रियनि ॿुधायो त रिपोर्ट में कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन सां मुल्की मफ़ाद मुतासिर थियण जो ख़दशो आहे। ॿिए पासे पंजाब जे कानून वारे वज़ीर राणा सनाउल्ला जो चवणु आहे त संदन पहिरें ॾींहं खां ई मौक़िफ़ रहियो आहे त मॉडल टाउन सानीअ जी रिपोर्ट बाबति अदालत जेको बि फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। ख़ानगी टीवी चैनल सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला चयो त लाहौर हाई कोर्ट जे सिंगल बेंच जे फ़ैसिले खे हू तस्लीम कनि था। हुन चयो त ॿिनि धुरियुनि में टकराउ थियो, का बि रिथाबंदी न कई वई हुई। रिपोर्ट जी कापी पाकिस्तान अवामी तहरीक वटि बि आहे। ताहिरुल क़ादरी हालतूं ख़राब करण लाइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदो आहे। राणा सनाउल्ला चयो त फुल कोर्ट में मॉडल टाउन सानिया जी रिपोर्ट ते ॿुधणी 5 सेप्टेम्बर ते थींदी। फुल कोर्ट जेको फ़ैसिलो कंदी हू उन ते अमल कंदा। 17 जून 2014 ते लाहौर जे मॉडल टाउन वारे इलाइक़े में मिनाजुल क़ुरान जी मुख्य ऑफिस ॿाहिरां हद दख़लियूं हटाइण लाइ ऑपरेशन दौरान फायरिंग सबबि औरतुनि समेत 14 ॼणा मारिजी ऐं 100 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ।